अब्दुल हमीद कोसो ऐं मेरान प्रेस क्लब ते हींअर पहुतो आहे मंदर में रहंदड़ ही केबल ऑपरेटर आहे केबल वारो केबल जो कमु कंदो आहे राजकुमार जंहिं असां वटि एहतिजाज कयो आहे दानियो आहे त मुंहिंजा टे भाइर आहिनि जेके मुंहिंजी प्रॉपर्टी ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं उन्हनि मां मूंखे ख़तरो आहे हू मूंखे ज़हर ॾेई मुंहिंजी प्रॉपर्टी ते कब्ज़ो कंदा जॾहिं त हिन ॿियो इल्ज़ाम हयो आहे त मुंहिंजो नंढिड़ो आहे 10 सालनि जो उन्हनि टिनी मां उन नंढिड़े खे बि हू अगवा करे विया आहिनि जंहिंखे 6 ॾींहं थी विया आहिनि ऐं हू मूंखे अञा ताईं न मिली रहियो आहे वधीक हिन जो चवणु आहे त मां झेड़े जी NCB बी सेक्शन ते कराई आहे मगर पुलिस बि हींअर ताईं कार्रवाई न कई आहे जॾहिं त नंढिड़े जे अगवा जे हिसाब सां बि मां हाणे NC लाइ थाणे ते वञा पियो वधीक ही राजकुमार पाण ते मौजूदु आहे उन खां असां पुछंदासीं जी राजकुमार सर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर खुदा करण मां चवां थो त रवि कुमार प्रदीप कुमार मुकेश कुमार मुंहिंजे मथां मंदर में रहां थो हर शइ कयां थो ऐं मां अखियुनि खां थोरो मुताज थी वियो आहियां मुंहिंजो नंढिड़ो इहो मुंहिंजो सारो इन 3 भाइरनि मूंखां नंढिड़े जो नालो छा आहे नालो आहे भावेश कुमार इन्ही जे मूंखे अगवा करे ऐं मुंहिंजी प्रॉपर्टी तिलोक कमल आहे औकाफ़ खाते जो मुलाज़िम आहे मंदर में अंदरि उन्हनि अगवा करे 3 भाइरनि इहे मूंखे ज़हर ॾेई मारण चाहिनि था ख़ुदा करण मां त प्रसारण इन जे करे ॿाहूं ॿधा थो तव्हांखे ख़ुदा जो वास्तो अथव अल्लाह जो वास्तो अथव मदीने वारे जो वास्तो अथव मुंहिंजी मदद कयो इन 3 खे जेल में लाकअप करायो ऐं मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणनि था त तूं असांजी मां जा कपिड़ा त फाड़ी फलाण थो करी टीरो थो करी ख़ुदा करण इहे माण्हू ज़ाहिर करे ऐं ॾिसो त मां ग़रीब मिसकिन आहियां राजा केबल वारो हाणे मां बेरोज़गार थी आहियां ऐं अखियुनि खां थोरो माज़ूर थी आहियां जा पुट मुंहिंजा भाइर टे मूंसां दुश्मनी कंदा राजा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हिकिड़ी तुंहिंजी ॻाल्हि त सम्झ में आई त तुंहिंजी जाइ ते कब्ज़ो करण लाइ हू तोखे मारणु चाहिनि था तोखे ज़हर ॾियणु चाहिनि था पर तुंहिंजे नंढिड़े खे हुननि छो अगवा कयो आहे बाबा मूंखां धार कयनि कंहिंजो मुंहिंजो सहारो हो न केॾीमहिल मां हाणे हू उनखे उन्हनि काॾे कयो हूंदो छा थो सम्झी या ख़ुदा थो ॼाणे किॾे न किन नाज़रीन ही राजकुमार उर्फ राजा जेको केबल ऑपरेटर आहे ऐं केबल वारे जे हिसाब सां मेड़ में मशहूरु आहे ही अॼु अखियुनि मां नीरव आहे हिते असां वटि पहुतो आहे मेरान प्रेस क्लब ते हिन एहतिजाज कयो आहे त मुंहिंजे नंढिड़े खे मुंहिंजा भाइर अगवा करे विया आहिनि ऐं मुंहिंजा भाइर मूंखे ज़हर ॾेई मारण था चाहिनि मुंहिंजी प्रॉपर्टी औकाफ़ खाते जी आहे जेको मुंहिंजो घरु आहे उन ते कब्ज़ो करण था चाहिनि हिन ॿाहूं ॿधी आला अख़्तियारनि खे SSP दादू खे DIG IG खे अपील कई आहे मेयर पुलिस खे DSP खे अपील कई आहे त मूंसां इंसाफ़ करे मुंहिंजो नंढिड़ो मूंखे वापसि कराए ऐं मुंहिंजे 3 भाइरनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे